नाज़रीन, इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त बशाम में चीनी काफ़िले ते आपघाती हमले जी जांच कमेटी पंहिंजी रिपोर्ट मोकिले त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कुछ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ जो चवणु हो त वज़ीर आज़म चीनी शहरनि जी सिक्योरिटी सख़्त कई आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त बशाम में चीनी काफ़िले ते आपघाती हमले जी जांच कमेटी पंहिंजी रिपोर्ट मोकिली त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कुछ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ जो चवणो हो त वज़ीर आज़म चीनी शहरनि जी सिक्योरिटी जे हवाले सां केतिरा ई इजलास कया आहिनि। हुन दासू वाक़े ते हिकु इंक्वायरी कमेटी ठाही हुई। असांजा हौसला बुलंद आहिनि ऐं कंहिंखे बि अमन ख़राब करण न ॾींदासीं। वज़ीर आज़म साहब ने बहुत सारे इजलास इस पे किए चाइनीज सिक्योरिटी के ऊपर कि दासू वाले वाक़े के ऊपर इंक्वायरी करने के लिए सब जो हैं वो दहशतगर्दी के खात्मे पर कारबंद हैं। अता तारड़ वधीक चयो त हथियारबंद फौज कानून लागू कंदड़ इदारा सभु दहशतगर्दी जे खात्मे लाइ कमु करे रहिया आहिनि ऐं हिन नासूर खे पाड़ा पटण लाइ किरदार अदा करे रहिया आहिनि। और हमारे हौसले भी बुलंद हैं, हम पुरअज़म हैं और किसी को अमन ख़राब नहीं करने देंगे। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त इंक्वायरी कमेटी जॾहिं पंहिंजी रिपोर्ट मोकिली त वज़ीर आज़म कुझु ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। उनमें RPO हज़ारा डिवीज़न, DPO अपर कोस्तान डिस्ट्रिक्ट, DPO लोअर कोस्तान डिस्ट्रिक्ट, डायरेक्टर सिक्योरिटी दासू हाइड्रो पावर प्रोजेक्ट ऐं कमांडेंट स्पेशल सिक्योरिटी यूनिट ख़ैबर पख्तूनख्वा ख़िलाफ़ 15 ॾींहनि में कार्रवाई थींदी। DPO लोअर कोस्तान डिस्ट्रिक्ट, डायरेक्टर सिक्योरिटी दासू हाइड्रो पावर प्रोजेक्ट, इनके खिलाफ 15 दिन के अंदर इनके खिलाफ जो इंक्वायरी रिपोर्ट आई है, इनके खिलाफ जो इंतबाती कार्रवाई का कहा गया है